अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजावेरी ड्रामे में छा थींदो, छा चाकर खान सावल जे ॻाल्हियुनि मथां एतबार कंदो, छा जाबिर खान हाणे पंहिंजी ॾियारड़ी सां मिलंदो, छा रूंडो आख़िरकार पंहिंजी भेण जाबिर खान खे फसाईंदो, छा सावल खान जाकर खे मञाइण में कामयाब थी वेंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारो आहे। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्जा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। त दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ बैलेंस न कंदो, काफ़ी असांजी हौसला वधाए थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो चाकर खान जेको आहे पूरो हाणे उन जे मथां सावल जे मथां एतबार न कंदो ऐं सावल खे चई छॾींदो तूं गद्दार आई, तो गद्दारी करे ऐं बाबा साईं खां कागज़ वरिता हा। जेकॾहिं मां हाणे तोखे करे बि बख़्श न कंदुसि, अगरि जेकॾहिं तोखे मूंखां बचणो आहे त पोइ तोखे मूंखां हक़ीक़तूं न लिकाइणियूं पवंदियूं ऐं तोखे सभु हक़ीक़तूं मूंखे ॿुधाइणियूं पवंदियूं। सावल खान चवंदो त चाकर खान मूं तोखे सभु हक़ीक़त ॿुधाए छॾिया, हाणे मूं वटि ॿियो कोई बि हक़ीक़त नाहे रहियो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे रुबीना बेगम ॾे वेंदो ऐं रुबीना बेगम खे चवंदो त तुंहिंजो भाउ रूंडो हाणे असांजे लाइ खॾे पियो खोटरे, तूं हाणे उनखे सम्झाए, अगरि जेकॾहिं तूं उनखे न सम्झाए त पोइ सॼी असांजी हक़ीक़त हू चाकर जे अॻियां बयानु करे छॾींदो ऐं पोइ चाकर खान कॾहिं बि असांखे बख़्श न कंदो। रुबीना चवंदो त जाबिर खान तूं परेशान न थी, मां उनखे सम्झाईंदुसि त हू मुंहिंजी ॻाल्हियुनि मथां यकीन बि करे वेंदो ऐं पोइ मां उनखे तो ॾे मोकिलींदुसि ऐं पोइ तूं उनखे गौर सां सम्झाईंदा त जीअं हू करे सघे उहे ऐं जीअं असां चाकर खान खां बची पऊं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रूंडो जेको आहे उहो शेर दिल खे ॿुधाए छॾींदो ऐं शेर दिल खे चवंदो त अगरि जेकॾहिं जाबिर खान ऐं फूफी मतिलबु त मुंहिंजी भेण रुबीना सरकार हिननि हेॾे होॾे कयो त पोइ मां हिन जी सॼी हक़ीक़त चाकर खान खे ॿुधाए सघां थो। पोइ चाकर खान हिननि सां अहिड़ो ताशिर कंदो जो यादि रखंदा। शेर दिल चवंदो बाबा साईं ईअं तूं न कर, अगरि जेकॾहिं ईअं कयो त पोइ तो असां फूफी जा मयारी थी पवंदासीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो सावल खान जेको आहे घणो परेशान हूंदो ऐं हू चाकर खान खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो ऐं चाकर खान खे कहाणियूं खोले ॿुधाईंदो। बहरहाल चाकर खान जेको आहे हाली फ़िलहाल उन जे मथां कॾहिं बि एतबार न कंदो। चाकर खान उनखे चवंदो त मूंखे अञा बि हक़ीक़तूं ॿुधा। दोस्तों उमीद है कहाणी आई हूंदी, मूंखे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।